सिनासिन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे त पाक रूस गॾियल फ़ौजी मशक़ूं दरोज़ाब 5 तरबेला में शुरू थी वियूं आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जी स्पेशल फोर्सेस जी मशक़ुनि में शिरकत थी आहे। दरोज़ाब 5 मशक़ुनि जे इफ़्तिताही तक़रीब तरबेला में थी आहे। इफ़्तिताही तक़रीब में ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना बि वॼाया विया। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर खां नासिन खे आगाह कयूं पिया। पाक रूस गॾियल फ़ौजी मशक़ूं दरोज़ाब 5 तरबेला में शुरू आहिनि। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे ॿिन्ही मुल्कनि जे स्पेशल फोर्सेस जी मशक़ुनि में शिरकत थी आहे। इफ़्तिताही तक़रीब में ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया। दरोज़ाब 5 मशक़ुनि जे इफ़्तिताही तक़रीब तरबेला में थी आहे। हिकु भेरो ॿीहर नासिन खे आगाह कयूं पिया। पाक रूस गॾियल फ़ौजी मशक़ूं दरोज़ाब 5 तरबेला में शुरू थी वियूं आहिनि। ISPR पारां इहो ॼाणायो वियो आहे ॿिन्ही मुल्कनि जे स्पेशल फोर्सेस जी मशक़ुनि में शिरकत थी आहे। दरोज़ाब 5 मशक़ुनि जे इफ़्तिताही तक़रीब तरबेला में थी आहे। इफ़्तिताही तक़रीब में ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी तराना वॼाया विया आहिनि। पाक रूस गॾियल फ़ौजी मशक़ूं दरोज़ाब 5 तरबेला में शुरू थी वियूं आहिनि।